Hi guys, hi Manu. I am so excited. Oh my god. Hey, मुंहिंजो भाउ नवीन नाचपाल तव्हां हिनखे पहिरियों बि ॾिसी चुका आहियो कोकी वारे वीडियो में कुटी कोकी कुटी लॉकडाउन में ठाही हुई बट अॼु असां कुझु कुटी वग़ैरह नथा ठाहियूं हिनखे वर्ल्ड न्यूज़ जो जाम शौक़ु आहे ऐं सॼी देरि पढ़ंदो रहंदो आहे एंड व्हेन वी टॉक इट्स लाइक ओ माई गॉड हे केॾो होशियारु आहे मूंखे ईअं थींदो आहे सीरियसली ओके एंड हिनखे ईअं मखण लाइ नथी चवां ऐं हिन छोकिरे ई मूंखे यूट्यूब ते खणी अचण जी इंस्पिरेशन यूट्यूब ते अचण जी इंस्पिरेशन ॾिनई कैमरा ॾिनई सभु कुझु ॾिनई सो दिस इज़ माई गुरू एंड हे मुंहिंजो नंढो भाउ चवण में नंढो आहे मूंखां वॾो एंड ही इज़ वेरी वेरी इंटेलिजेंट त मां ईअं सोचो कि SFF ते असां कुझु नओं करण लाइ हिन सां लास्ट फ्राइडे एक्चुअली मां वेही करे ॻाल्हायां पई त मां सोचो उहो उन सेशन खां पोइ असांजे कलाकु ॾेढ जे सेशन खां पोइ मां सोचो इहो असां SFF ते छो न कयूं त वेलकम 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 थैंक यू नवीन राजपाल ओके त अॼु असां कंहिंजे बारे में ॻाल्हाईंदासीं इन जनरल इलॉन मस्क ट्विटर खे प्राइवेट खणी वियो आहे हुनजो छा इफेक्ट थो थी सघे इन जनरल ॻाल्हियूं बेसिकली जंहिंजे लाइ तूं अवेयर ई कान्हे सफ़ा न एंड आई डोंट रीड द न्यूज़ आई डोंट लाइक इट सिंधी न्यूज़ छॾे त टेल मी इलॉन मस्क ट्विटर छो ख़रीद कई तुंहिंजे हिसाब सां ॾिस फर्स्ट ऑफ ऑल इलॉन मस्क इज़ अ बिलियनियर वर्ल्ड्स रिचेस्ट माण्हू ऐं बाय द वे व्हेन आई से इलॉन मस्क अगरि तव्हांखे न ख़बर आहे उहो टेस्ला कंपनी जो पाण डेवलपर आहे ठीकु आहे जेको टेस्ला कार खणी आयो आहे इलेक्ट्रिक कार नंबर 1 इन द वर्ल्ड ऐं हुनखे ॾिसी करे बाक़ी सभु कंपनीज़ खणी आयूं आहिनि दिस इज़ माई व्यू पॉइंट आई फील बिलियनियर इज़ अ वेरी छोटा वर्ड फॉर हा बिलियनियर बट वर्ल्ड्स रिचेस्ट मैन में उहो थो अचे एंड हुन ट्विटर ख़रीद कयो आहे छोकी हुनजो इफेक्ट जाम वॾो आहे पंहिंजे शेयर मार्केट ते प्लस ॿियनि शयुनि ते फॉर एग्ज़ाम्पल क्रिप्टो करेंसी फॉर एग्ज़ाम्पल टेस्ला सां गॾु हुनखे ॿियूं 5 कंपनियूं आहिनि पेपाल जो रही चुको आहे उहो डेवलपर पोइ हुन विकिणी छॾियईं बिकॉज ही वॉज ऑन प्रॉफिट छो छॾे ॾिनई स्पेस एक्स खे खणी आयो आहे ऐं स्पेस एक्स जी कॉम्पिटिशन बि आहे जेको ब्लू ओरिजिन आहे एमेज़ॉन जो जेफ बेज़ोस जेको सेठ आहे उहो थो खणी अचे ॾिठे तोखे कुझु ख़बर ई कान हुई मूंखे ख़बर आहे सिंधी सेठ कोई न सिंधी सेठ कान्हे सिंधी सेठ मां आहियां त हुनजे करे त हुनजो जेको इफेक्ट आहे ओवरऑल ट्विटर सां उहो फ्री स्पीच चए थो एॾो त उहो मे बी ही नीड्स इट टू मैनिपुलेट द शेयर मार्केट इहो मुंहिंजी थिंकिंग आहे ॾिस मूंखे त तोखे ख़बर अथई ज्ञान इन्हनि ॻाल्हियुनि जो घटि आहे ज़ीरो आहे पर try to be polite okay तो मुझे बताए how does Elon Musk buying Twitter affects us दिस फर्स्ट ऑफ ऑल तूं क्रिप्टो करेंसी में कान्हे तूं कुझु इन्वेस्टेड कान्हे ठीकु आहे त तोखे ख़बर ई न आहे उहो असांखे कीअं अफेक्ट कंदो सेकेंड ऑफ ऑल ट्विटर जेकी पब्लिक कंपनी हुई हुन ते हर हिकु शइ माना हाणे त हर हिकु शइ उहे बि मॉनिटर थिए थी तुंहिंजी मुंहिंजी कंहिंजी बि कॉन्स्टेंटली फेसबुक ध्यानु थो रखे सातो शेयर थिए कंहिंसां थो शेयर थिए पॉलिटिकल आहे त कढी थो छॾे यूट्यूब बि थो ॾिसे ऐं इंस्टाग्राम बि थो ॾिसे हाणे जीअं इंस्टाग्राम ते एॾियूं एडवर्टाइज़मेंट्स थियूं अचनि फालतू जूं जेके मूंखे जाम इरिटेट कंदियूं आहिनि रोज़ हा प्लीज़ फॉलो दिस पर्सन प्लीज़ फॉलो दैट पर्सन अनवॉन्टेड आहिनि मुंहिंजो टाइम थो विञाए त जंहिंखे मां फॉलो थो कयां मूंखे उहे त न्यूज़ मिलनि नथियूं पर अनवॉन्टेड थो अचे त यूट्यूब बि जीअं maybe you should stop using social media ओतिरो मां खाली ॾींहं में 30 मिनट्स हलाईंदो आहियां इंस्टाग्राम मुंहिंजो उहो कैप आहे उन खां वधीक न उहो मुंहिंजे रूम में आहे त बेसिकली हाणे हिन जो इफेक्ट जेको आहे असां अचूं था बैक टू द पॉइंट डायरेक्टली एंड इनडायरेक्टली ॿई हूंदा इफेक्ट्स मूंखे न ख़बर आहे तॾहिं में मूं ते असरु थींदो हा ट्विटर ते एडवर्टाइज़मेंट्स ईंदियूं आहिनि पर घटि त हे हुनखे चए थो मां फ्री स्पीच खणी अचां तोखे ख़बर आहे डोनाल्ड ट्रम्प निकिरी वियो आहे ट्विटर तां हुनखे बैन कयो वियो हुयो निकिरी वियो की बैन कयो बैन सॉरी त हुन पोइ तॾहिं त पंहिंजो चालू कई न सोशल मीडिया ट्रम्प हा ट्रम्प जो पंहिंजो अथई हाणे ट्विटर वांगुरु ई हिकिड़ो हुनजो राइवल खणी आयो आहे न ख़बर अथई तोखे त न उहो ख़बर न आहे हाणे हिन ते कंहिं ते
पाए मां घणा संभालिया ट्विटर ते आया न मां सर के जो सवाल इहो ई हूंदो न हा तॾहिं त हाणे सभु ॼणा इहो ई स्पेकुलेट था कनि माना सोचनि था कि भई ट्रम्प वापसि ईंदो या ट्विटर ते की न बिकॉज ऑफ फ्री स्पीच जीअं ॾिस हिकु ट्वीट सां ट्वीट फर्स्ट ऑफ ऑल माण्हू छा थींदो आहे ख़बर आहे हिकिड़ो मैसेज असां टाइप करे विझंदा आहियूं हा त उहो ट्वीट थी वेंदो आहे भई मां इहो चयो हा त हुनजे वीचार। हिकिड़े वीचार त हुनजे हिकिड़े मैसेज सां डॉज कॉइन जेको हिकिड़ो ईअं ई हा, माना हा। टाइम पास वारो कॉइन आहे क्रिप्टो करेंसी वारो कॉइन आहे टाइम पास वारो टाइम आहे पास न आहे टाइम पास आहे हुनजी काई वैल्यू कान्हे पर कंपेयर टू उहा वैल्यू इलॉन वधाई इलॉन वधाई ॾिस वैल्यू न हुई हुनजी इलॉन Correct. वधाई पोस्ट करे पोस्ट करे त उअं ई पंहिंजा शेयर बि टेस्ला जा चओ ट्विटर जा ऐं ॿी जेके बि कंपनीज़ इलॉन खे आहिनि उहो सभिनि जा शेयर मार्केट खे मैनिपुलेट थो करे त उहो पंहिंजे फ़ाइदे लाइ उन सां छा थो मिलेसि अच्छा पंहिंजो पंहिंजो फ़ाइदो दैट्स इट दैट्स इट हो चाहे थो की भई मां अॻियां हुजां सभिनि खां जेको मां चवां उहो हलंदो पर रहे ऑलरेडी आहे न आहे न पर हुनखे सॼो कंट्रोल खपे न तूं सम्झे नथी साइकिल अच्छा हाणे अमेज़ॉन माना जी power बि साइकिल खपे। आहे हा अमेज़ॉन जी कीअं साइकिल आहे हम्म, डिलीवरी बि थो करे थो ग्रोसरीज़ करे। बि थो ॾे पेमेंट असांजी बि थो शयूं करे असांखे थो असां विकिणे। हा उहे ई सभु शयूं आहिनि न त इलॉन मस्क बि चाहे थो मां गाॾी बि ॾियां थो तव्हांखे मार्स ते बि थो पहुचायां क्रिप्टो करेंसी बि हैंडल कयां उन खां पोइ हाणे वरी मां तव्हांजो सोशल मीडिया बि संभालियां पर छोकी मां ॾिस त न हिते ई वेठी आहियां तुंहिंजो कुझु न थींदे तूं चुप करे वे तूं हिते ई वे मूंसां गॾु ई अच्छा तूं बि त हिते ई वेठो हा, मां चश्मो पाए वेठो आहियां त ओके इलॉन केसी मस्क जो हा थैंक यू त इलॉन मस्क जो इहा वीचारधारा आहे अकॉर्डिंग टू मी ठीकु आहे कि he wants to ही त वॉन्ट्स पोइ टू फ्री स्पीच किथां थियो अगरि हुनजे सभु पावर खपे त इट्स कॉन्ट्रडिक्टरी राइट फ्री स्पीच हुनखे उहो बि डप हुयो न मां एॾो थो ॻाल्हायां ट्विटर ते मां हली वेंदुमि मूंखे न बैन कनि ट्विटर वारा अच्छा तॾहिं ख़रीद करे छॾ तॾहिं ख़रीद करे छॾियईं इहो बहानो आहे फ्री स्पीच जो हम्म, ऐं चङियूं सेलिब्रिटीज़ आहिनि जेके पर ट्विटर जॾहिं खां इलॉन मस्क खे आयो आहे उहे निकिरी वियूं आहिनि भई अञा ट्विटर वर्स्ट प्लेस थी वेंदी रेसिज़म लाइ चओ या कंहिंखे हेटरेट स्पीच लाइ चओ कंहिंखे कुझु बि ॻाल्हाइण लाइ चओ त फ्री स्पीच जा ॿई पासा आहिनि न राइट हेटरेट बि वधी वेंदो पॉज़िटिव न्यूज़ बि हूंदी करेक्ट त हेटरेट अगरि वधी वियो हुन प्लेटफॉर्म ते त तूं थोरी यूज़ कंदी आहे ऐं सॼी देरि केरु मॉनिटर करे उहा बि सुठी ॻाल्हि न आहे जेकी ऑलरेडी थिए थी सभिनि सां त हाणे ट्विटर मॉनिटरिंग कंदो न कंदो कंदो न छो न कंदो पहिरियों बि पियो करे हाणे बि कंदो पर हाणे ट्विटर जे कहिड़े स्टाफ खे वे में झटको लॻो हूंदो न हा शायदि सां ईअं ख़बर पई आहे भई ट्विटर जो स्टाफ बि थोरो फायर कयो अथईं कढी छॾियो अथईं शायदि सां या अॼु जी न्यूज़ हुई आई एम नॉट वेल श्योर अबाउट इट बट ठीकु आहे ॿियो छा थो हले दुनिया में ॿियो हा स्नैपचैट आहे न स्नैपचैट ख़बर अथई न तूं त आई न किथे बि हुन ते छॾे ॾे त हुन पंहिंजो ड्रोन लॉन्च कयो अथईं एतिरो हथ जेतिरो ड्रोन आहे उहो लॉन्च कयो अथई अगरि तव्हां हुनजे थ्रू फोटो बि था कढी सघो माना जीअं गोप्रो वग़ैरह आहिनि न गोप्रो उॾामंदो आहियां न मां चवां थी माना ख़ाली ईअं हिकिड़ो टेक डिवाइस लॉन्च कयो अथई न हा ईअं स्पेस बेस्ड जो रॉकेट न न मां चयो ड्रोन ड्रोन माना मूंखे- नंढो ड्रोन लॉन्च कयो अथई उहो मथे उॾामंदो असांखे फुटेज तव्हांखे ॾिजे फोटो कैप्चर कंदो तव्हांजो हा ठीकु आहे पोइ वापसि तव्हांजे हथ ते अची बीह रहंदा जेको तव्हां चवंदसि फोटो क्लिक कर हुन ते त तूं फ़ोन मथे कीअं खणी वञे सम्झे पर अहिड़ा त आहिनि न ऑलरेडी हे जेके ब्लॉगर्स वेंदा आहिनि ट्रैवल वग़ैरह करण स्पेशल स्नैपचैट जो पंहिंजो ड्रोन आहे न अच्छा हिन ड्रोन इंडस्ट्री में बि कुते छा कॉम्पिटिशन आहे जाम वाह हर सम्झे शइ जी हर शइ जी तॾहिं त तोखे इहो वठिणो आहे ड्रोन पैसा कान्हनि स्नैपचैट हिकिड़ो हिते ड्रोन मोकिलिजो असां मथां थोरी फुटेज कढूं हा न हा टॉप व्यू ॾिसण ईंदो नितू जे घणा एक्चुअल में वार आहिनि टिकट ते मस्तु ठीकु आहे त इलॉन मस्क ट्विटर ख़रीद कयो आहे आई एम श्योर दैट विल हैव अ रिपल इफेक्ट ऑन एवरीथिंग that we have going on in the world and ॿियो असां ॻाल्हायूं स्नैपचैट जे बारे में ड्रोन जे बारे में एंड तोखे जाम शौक़ु आहे टेक्निकल गैजेट्स जो त मे बी इन वन ऑफ द एपिसोड्स वी कैन टॉक अबाउट दैट ऑल्सो मूंखे जाम दफ़ा माण्हुनि चयो आहे कि यूट्यूब जे बारे में ॻाल्हायो how to start a YouTube channel with which gear to shoot so maybe we can talk about that also but not today माण्हू असांखे sorry I kept looking in the screen त बेसिकली नवीन ऐं मां घर में ईअं ई ॻाल्हाईंदा आहियूं ही गिव्स मी ऑल द न्यूज़ अपडेट्स ऐं मां पोइ एॾा सुवाल पुछंदी आहियां उन सां रिलेटेड त मां सोचो लेटेस्ट न्यूज़
लेटेस्ट न्यूज़ मूं वांगुरु बुढ़ापे न्यूज़ न ओके त मां सोचो कि मां हिनखे वठी अचां मुंहिंजे चैनल ते विच हैज़ 6 पॉइंट समथिंग फॉलोइंग एज ऑफ नाउ सब्सक्राइबर्स दैट्स अ नाइस प्लग इन प्लीज़ सब्सक्राइब कजो चैनल खे घंटी वॼाइजो हा तव्हां कयो आहे सब्सक्राइब हा त ऑफ कोर्स बेल आइकन बि चालू आहे वाह 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 सॼो वीडियो ॾिसंदा आहियो फुल फुल कॾहिं कॾहिं। फुल फुल कॾहिं 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 अॼु खां सॼो ॾिसजो इहा वारी पक्का 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 So guys, I think that was it for this video. We've tried to keep it short and sweet, not too long because Naveen ke वधीक बोर करणु न वणंदो आहे मूंखे correct माण्हुनि thodo खे bore kando aa mukhe. No, I'm kidding. Anyway, listen guys, we'll see you in the next video. This is it for this video. and keep subscribing, keep sharing, keep loving. Thank you. Naveen ke love jam वणंदो आहे त please इटे थोरो प्यार ॾिजो. I love you Naveen. Love you too. Sorry. ये हाणे सभिनि खे गोबा चिजू लॻियूं छा असां घर में इहे सिंधीअ में ई ॻाल्हाईंदा आहियूं सॼी देरि त मूंखे तव्हांखे ईअं स्लाइस ऑफ लाइफ खणी अचिणो आहे हिन वीडियो सीरीज़ जे थ्रू ऑलराइट थैंक यू Thank you. see you next week bye guys and please let us know your comments in the comment section below share कयो हे वीडियो सब्सक्राइब कयो असां सिंधी कल्चर जे अलावा बि ॿियो कुझु जाम ॻाल्हाए था सघूं सिंधी ॿोलीअ में द एम इज़ टू कीप टॉकिंग इन सिंधी Of course. Okay. जय झूलेलाल see you in the next video next week okay guys मिलूं था ॿिए हफ़्ते bye guys उन्हें बैटरी पूरी थी जो बाहर ना पूरा थी bye guys I'm looking into the lens pero मत ignore that हाँ बना दो कैमरा अंदर ॾिस जाए मथे न ॾिस जाए पर तूं त किथे में आया बि ना ॾिस राजू माण्हू ॿुधाइजो सब कि सुन पाया हफ़्ते जे ये वीडियो कोई ॾिसंदा ई न सब सुन पवंदा ये ॾिसी करे या आखिरी में टाटा चई करे भी 10 मिनट अलग वीडियो माण्हू ॿुधाइजो हफ़्ते मूंखे रोटी तव्हांखे असांखे ॾिसणो आहे ठीकु आहे मेहरबानी करे बंद कयो पूरी कयो वीडियो जल्दी पूरी कयो इनखे वञण जो मोकलाव करो हलो मूंखे पेट में लेजेंड सूर थो पए ओके बाय गाइस सतना भाई कृपा जो ख्याल रखिजो रोटी टाइम सां खाइजो पाणी जाम पीजो गर्मी जाम